नौशेरोफेरोज़ जी फ्रूट मंडी में सामान आणींदड़ हारिन आड़तियुनि ऐं मज़दूरनि खे पुलिस दौड़ाए कढियो। लखे रुपयनि जो सामान बेयारो मददगार पयल हारिन खे लखे रुपयनि जो नुक़सान। अॻुवाट इतला ॾियण बिना मंडी बंदि कराई वई आहे। ओचितो पुलिस जी लठबाज़ी थी, जंहिं सबबि सामान वठंदड़नि हारिन ऐं मज़दूरनि समेत सभिनी भॼी जान छॾाई। समय मज़दूरनि खे बेरोज़गार करण ही किथां जो इंसाफ़ आहे। लखे रुपयनि जो सामान मंडी खणी आयासीं, पर असांखे खपाइण न ॾिनो वियो। असांखे नुक़सान हाणे केरु भरे ॾींदो? ग़रीबनि जूं सिंध टाइम्स टीवी सां ॻाल्हियूं।